साहब जी जेकी तबियत आहे उन में 100% या 50% भी कुझु चवणु जेको आहे उहो मां चवंदो मुनासिबु नथो लॻे। छाकाणि त हींअर आगा ख़ान हिकिड़ी पंहिंजो हिकिड़ो स्टैंडर्ड हूंदो आहे, उहे प्रॉपर हर शइ जी हिकिड़ी ऑब्ज़र्वेशन करे पोइ रिज़ल्ट्स अकर कंदा आहिनि। हींअर कंटिन्यूसली उहे ICU में उनजे मथां हिकिड़ी टीम तश्कील ॾिनी वई आहे जेकी उनखे ऑब्ज़र्व करे पई ऐं कंटिन्यूसली ही वेंटिलेटर ते आहिनि। ऐं ही जेकी रीडिंग्स आहिनि हाल हार्ट जूं हुजनि या ऑक्सीजन लेवल हुजनि या ब्लड प्रेशर हुजनि या जेको ॿियूं रीडिंग्स हूंदियूं आहिनि, उहे फ़िलहालु माना कुझु परसेंट चए सघिजे त इम्प्रूवमेंट आहे अल्हम्दुलिल्लाह। पर फ़िलहालु माना कुझु चवणु त माना रिकवरी आहे या 100% आहे सही थी वेंदो त इंशाअल्लाह ताला सही थी वेंदो। पर माना फ़िलहालु डॉक्टर लॻा पिया आहिनि, ठीकु आहे सर। ऐं अनफॉर्चुनेटली जेको आहे उहो 3 जेके दफ़ा दिलि जेकी आहे उहा स्टॉप थी हुई, जंहिंजे करे उहा हिकिड़ी ख़तरनाक साइन हूंदी आहे ऐं ऑक्सीजन लेवल त वेंटिलेटर ते आहिनि, उहा जेकी आहे ड्रॉप पई थिए। जेकी हींअर वेंटिलेटर जे करे फ़िलहालु मेंटेन आहे, पोइ इंशाअल्लाह ताला उहा बूस्ट बि करे वेंदी। बाक़ी ॿियनि जेके शयूं आहिनि ब्लीडिंग ते ऐं प्लस में नालो छा अथसि इहे जिगिर वग़ैरह हर शइ उहो अल्हम्दुलिल्लाह उन्हनि स्टॉप करे छॾियो आहे, उन ते को मसइलो कोन्हे। हाणे जेको मेजर जेको मसइलो आहे उहो हार्ट जो आहे। अल्हम्दुलिल्लाह हींअर राति जो 1:30 पियो थिए त मां आगा ख़ान खां हींअर निकिरां पियो ऐं लगारी साहब ॿिया दोस्त काफ़ी लुंड बिरादरी गबोल बिरादरी ॾेर की जेको वुकला वग़ैरह उहे बि हुआ। त मां चवण जो मक़सदु इहो आहे त जेकी 1.5 कलाक खां पोइ हिकिड़ो हार्ट फेल्यूअर थिए पियो, जेकी रिकवरी CRP जे थ्रू थिए पई। पर हींअर अल्हम्दुलिल्लाह त 3 घंटा थी विया आहिनि कंटिन्यूसली प्लस पॉइंट आहे इहो त हार्ट जेको आहे उहो नॉर्मल पोज़ीशन में अची वियो आहे। वरी हार्ट फेल्यूअर तरफ़ मतिलबु 0 पल्स में न वियो आहे। अचानक इहो जेको आहे न सफ़ा 0 पल्स में हलियो पियो वञे, पोइ हुनजी CRP जे थ्रू रिकवरी थिए पई। पर जेको मसइलो इहो हूंदो आहे त CT स्कैन उन्हनि कयो आहे। CT स्कैन अल्हम्दुलिल्लाह ईच एंड एवरीथिंग इज़ ओके, बट द थिंग इज़ दैट के हार्ट सिर्फ़ु अकेलो कमु न कंदो आहे, उनखे सपोर्ट लाइ ॿियूं शयूं बि खपंदियूं आहिनि। जीअं लंग्स हूंदियूं आहिनि उहे हार्ट खे सपोर्ट कंदियूं आहिनि, ऑक्सीजन लेवल वग़ैरह हर शइ। त मे बि उन जे करे उहो थोरो माना मसइलो थो करे वेंटिलेटर जे करे। पर इंशाअल्लाह ताला जेको बि हींअर तव्हांखे माना कुझु चवे, ठीकु आहे, त उहो चवणु क़बल वक़्तु हूंदो। ऐं इंशाअल्लाह ताला उमेदु इहा आहे त सभ खां वॾो कमु जेको बहितरीनु थियो आहे, जंहिंसां असांखे दिली सकून ऐं दिली ख़ुशी मिली आहे, हिकिड़ो बहितरीनु सहाफ़ी खे रहीम ख़ान जहिड़े शेख ज़ायद खां रिस्क खणी बि आगा ख़ान पुॼायो। इहो जंहिं बि स्टेप वरितो उनखे मां सलाम थो पेश कयां। ऐं बाक़ी इहो ज़बरदस्त स्टेप हुयो। आगा ख़ान हिकिड़ो मियार आहे, आगा ख़ान हिकिड़ो जेको आहे पर सभ खां वॾो मियार गॾाणी साहब पाण आहिनि जो दुनिया पहुची वई आहे त उनजे फेवर में, ठीकु आहे। हिकिड़ो पूरो ॻोठ जो ॻोठ बि आयो आहे ब्लड ॾियणु। त मां स्टूडेंट्स त वठी आयुसि, पर अल्हम्दुलिल्लाह हुननि हींअर त मूंखे लॻे थो 15 खां 20 बोतलनि जी ज़रूरत आहे वाइट ब्लड सेल जी। पर 12 कलाकनि खां पोइ डॉक्टर सही ॿुधाईंदा। हींअर डॉक्टर कुझु बि नथा ॿुधाइनि, हीअ सभु जेके थोरो थोरो माना तव्हांखे ॻाल्हियूं था ॿुधायूं, ठीकु आहे। पर असुलु ॻाल्हि हींअर ताईं कंहिंखे का बि ख़बर न आहे, ठीकु आहे। ऐं इवन डॉक्टर्स बि इहो पिया चवनि त जेको आहे अभी माना हिकिड़ो प्रॉपर अञा ऑब्ज़र्वेशन्स ऐं टेस्टूं ऐं हर शइ ऑपरेशन्स हलनि था, ठीकु आहे सर। त जेको आहे 3 ऑर्गन्स आहिनि जेके डिस्टर्ब थिया आहिनि, हिकिड़ो लंग्स, फिफेड़, ॿियो जेको आहे किडनीज़, गुर्दा ऐं जिगर। हाणे उन्हनि खे रिकवर करण लाइ त हार्ट्स खे सेव कबो। हार्ट्स उन्हनि जे करे पंहिंजो फंक्शन जेको आहे न उहो छॾे पई। त इंशाअल्लाह ताला रिकवरी थी वेंदी। ऐं हींअर माशाअल्लाह गुड पोज़ीशन में जेको पहिरीं घणी ब्लीडिंग, घणा वाइट ब्लड सेल लॉस पिया थियनि, हाणे उहे एतिरी लेवल जा न आहिनि, ठीकु आहे। त इहा मां आगा ख़ान खां तव्हांखे हींअर राति जो 1:30 बजे तव्हांखे अपडेट ॾियां थो
त वधीक जीअं हूंदी त पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। हींअर मां गुलशन हदीद वापसी कई आहे, सुबुह जो इंशाल्लाह वरी वापसी थींदी, पर दोस्त काफ़ी उते वेठा हुया त मां दोस्तनि जी महिरबानी थो कयां जेके यको गॾु हुया। ठीकु आहे, त वधीक अपडेट जेको बि ॾे उन ते फ़िलहालु एतबार न कजो काइंडली। ठीकु आहे।